ग़रीब खाने ते अचण जो। अॼु मुंहिंजे ख़्याल में पहिरीं कॉन्फ्रेंस हूंदी असांजी प्रेस कॉन्फ्रेंस, उहो इन लिहाज़ सां कि असां शहीद नसरुल्लाह गॾाणी जे जेको वाक़ियो थिया आहिनि हिते, उन खे असां कंडेम कयूं था ऐं हुनजी सख़्तु मज़म्मत कयूं था। असां पहिरियां बि कईसीं, हाणे बि चऊं था कि असांखे दिली अफ़सोस थियो आहे ऐं ॾुख थियो आहे। ऐं ॿियो अर्ज़ु कंदो हलां कि उन खां पोइ जेको दोस्त सवाल करे थोरो मां अर्ज़ु कंदुसि जी, कि जेके कुझु वाक़िया थिया आहिनि उन शहीद जे क़त्ल खे लोहण लाइ थिया, ॾाढो इन जो असांखे अफ़सोस थियो आहे। छाकाणि त हिन शहीद जे लाश ते सियासत कई वई आहे हद खां ई मथे। मां हुन जा नाला न खणंदुसि। कोर्ट अहिड़ी शइ आहे जेकी हर माण्हू पनाह वठंदो। तव्हां ॾिठो हूंदो, असां वियासीं पंहिंजी ज़मानत कराइण, जेके हुते थियो असांखे वकील बिरादरी असांजी भाउ आहे। मां हुनजी दिली इज़त कंदो आहियां ऐं मां हुन जे ड्रेस खां बि इम्प्रेस आहियां, जेको कारो कोट कारी टाई माशाल्लाह। इन लाइ मूंखे शौक़ु हुयो कि मुंहिंजो पुटु बि वकील थिए ऐं मुंहिंजे पुट खे मां इन लाइ शहबाज़ खे वकालत कराई कि मां चयो इहा ड्रेस मुंहिंजो पुटु बि पाए, असांखे फ़ख़ुरु हूंदो आहे। मगर कुझु दोस्तनि खे शायदि ग़लति फ़हमी थई, या जेको बि थियो तव्हां पाण ॾिठो हुए जेको ग़लति थियो कोर्ट। असां वकीलनि जी इज़त कंदा आहियूं। अगरि वकीलनि जी इज़त न कयूं हा, असांजा ॿाहिरि न हुजनि हा, त मां पंहिंजे पुट खे कॾहिं वकील न कयां, छो हे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि। हे हमेशह इंसाफ़, वकील जेके बि दोस्त आहिनि या ॿाहिरि आहिनि, असांजा सभई दोस्त आहिनि, ॿाहिरि आहिनि, उहे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि। इन लाइ मूंखे इहो वधि में वधि इम्प्रेस बि हे मूंखे इन्हनि कंदा आहिनि ऐं इन लाइ मां पंहिंजे पुट खे वकील ठाहियो। ऐं इंशा ताला तव्हां ॾिसंदो कि थोरनि ॾींहंनि में मुंहिंजो पुटु बि इंशा मीरपुर माथेले में ऑफिस खोलींदो ऐं जेके ग़रीब माण्हू हूंदा असांजा, इहा ॻाल्हि मुंहिंजी हले कंहिंखे वणे न वणे, हो हुननि जी मुफ़्त वकालत कंदो। ऐं शहीद नसरुल्लाह ते अचो, असां हेठि हिकिड़ो क़ौमियत वारो ज़िलो आहे जंहिंखे चइबो आहे, हिते हमेशह क़ौमूं पाण में विढ़ी बि पवंदियूं आहिनि। मगर अॼु ताईं कोई क़ौम जो चङो मुड़ुस कंहिंखे एतिरी वाट न ॾींदो आहे जेतिरी मां ॾिनी। मां चयो कि बाबा तव्हां गॾाणियुनि वारी पोलिंग मां 741 वोट खयां। मां उहा पोलिंग स्टेशन, तव्हां ॿाहिरनि खे ख़बर हूंदी त वॾी लीड सां खटी आहे, 407 या 415 असांजे मुखालिफ़ आहिनि। मां 741 वोट खयां इन पोलिंग। अहिड़ी अलाह माफ़ी ॾे, असांजे वॾनि खां वठी इहा सियासत कयूं था। असां सियासत जो रुख़ आहे ॿाहूं ॿधण वारो। असां अॼु ताईं कंहिं कोन करायो आहे। अगरि मुखालिफ़ जेके असां खां शिकस्त खाई निकिता आहिनि इलेक्शन में, अगरि उहे चवनि था, उहे ॼाणनि या असांजा दोस्त बिरादरी वारा गॾाणी ॼाणनि, बाक़ी असां कोई इहा न सियासत कई आहे, न कॾहिं कंदासीं। इहे वॾनि खां वठी ख़ानदानी असां ईद खां 2 ॾींहं अॻु जेको आहे पहिरियों ई वाट इहा ॾिनी कि तव्हांखे अगरि असां खां कोई वाट वठणी आहे, असां वाट ॾियण लाइ तयारु आहियूं। बाबा असां हल्फिया चवंदासीं कि न, असांखे ख़बर आहे, मां पंहिंजी बि वाट ॾियण लाइ तयारु आहियां। जेके मुंहिंजा पुट त हुया कोन, मुल्क खां ॿाहिरि आहे, मां हुनजे लाइ बि कसम खणण लाइ तयारु आहियां कि असांखे कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। कोई बि अगरि हुन में आहे, केर बि आहे,
असां गॾाणी भाइरनि सां गॾु आहियूं, असांजो तव्हांखे पंहिंजो मौक़ुफ़ ॾियूं, मगर हिन खे सियासी तरीक़े सां ग़लति रंग में वियो। जेको असांखे ॾुख थिए थो कि तमामु ग़लति उन्हनि खे गाइड कई वियो, असांजे भाइरनि खे। असांजो गॾाणी बिरादरी सां हिकु भाइरनि वारो तालुक़ु आहे। तव्हां ॾिठो वियो त हेॾो वॾो असांजो मीडिया ट्रायल थियो या करायो वियो, तॾहिं बि 31 गॾाणी ईद जे ॿिए ॾींहुं 31 मां ॻणाया, छो उन्हनि जे वॾनि सां असांजो हिकु वॾनि जो रिश्तो हुयो, असांजो उन्हनि सां रिश्तो हुयो, मगर उहो ॿुधाईंदा रहिया त मां हिन जो पुटु आहियां, मां शाहनवाज़ जो पुटु आहियां, मां हाजी लुतुफ़ जो पुटु आहियां, मां हिन जो पुटु आहियां। सभु नौजवान छोकिरा हुया, 31 ॼणा आया हिते ईद, मूंखे ईद मुबारक ॿिए ॾींहुं चवनि। त मां इहो अर्ज़ु कंदुसि कि असां बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं। जेको वकीलनि जो थियो उहो बि तव्हांखे ख़बर हूंदी, असांखे हुननि लाइ बि वधि में वधि इज़त आहे ऐं असांजा उहे भाइर आहिनि। मां इहो अर्ज़ु कंदुसि तव्हां भाइरनि खे। अगरि हाणे कोई सवाल करे हाणे नई जोड़ी वई आहे न, हुनखे जेको बि आहे सिराज सामजो या अलॻि छा छा नालो अथसि, इहो लाशारी साहिबु, उन खे मालिकनि रिकमेंड कयो आहे। हुन 2 नाला ॾिना उन्हनि, हिकिड़ो कुदूस साहिबु आहे कलवड़, ॿियो ॾिनो हाणे सिराज साहिबु लाशारी साहिबु। त मुंहिंजे ख़्याल सिराज साहिबु बि वॾी वॾियूं इंक्वायरियूं कंदो आहे, पोइ गवर्नमेंट शहर हुनखे रखियो, मालिकनि ॾिना, मां कोन ॾिना आहिनि। जिथे बि असांखे घुराईंदा असां पल पल ॿधल आहियूं उन्हनि सां, कोई अहिड़ी ॻाल्हि। हुनजो स्टाम्प असां वटि आहे, तव्हां चवंदव त तव्हांखे उहो कॉपी असां ॾींदासीं। उहो हिते आयो मां वटि, अलाह हुनखे जनत में जा ॾे शहीद खे, हिते मां वटि आयो, कोई दोस्त बि गॾु हुयसि, कोई ॿी क़ौम वारा बि दोस्त हुया, कोई लिगारी ख़ान हुया, कोई केरु हुया। खिलबो कयोसीं, चांहि पीतीसीं, बिस्किट खाधई, खिलबो करे पंहिंजो हलियो वियो। चई साईं मूंखे ग़लति फहमी थी आहे, मां शायदि तूं असांजो भाउ आहे। हुनजो वालिद साहिबु जेको बिजार हुयो, उहो मां वटि कई दफ़ा ईंदो हो, कोई अहिड़ी ॻाल्हि। हाणे जेको सुठो बयानु थियो आहे, साईं मुंहिंजा, हा गुड क्वेश्चन। बहरहाल असां हर फॉर्म ते जिथे जिथे जंहिं बि फॉर्म ते असांखे सॾु थींदो असां वेंदासीं, कोर्ट में वेंदासीं, विया आहियूं। हाणे जेको ॿुधो आहे कोई आहे पंहिंजो लाशारी साहिबु, नालो जबार सॉरी सिराज साहिबु अचे थो, चई उहो ॾाढो सुठो इंक्वायरी कंदो आहे, शरीफ़ माण्हू आहे, हुन घुरायो, असां हुन वटि बि पेश थींदासीं। जिथे असांखे सॾु थींदो असां उते वेंदासीं। जी साईं। साईं मुंहिंजा पुलिस गिरफ़्तार कया हूंदा, पुलिस आहे, ईअं गिरफ़्तार काफ़ी माण्हू थिया। ईअं अगरि ॾिठो वञे त असांजो शहीद भाउ नसरुल्लाह ॻाल्हाइण जो थोरो तिखो हूंदो, कंहिंखे बचके हर कंहिं सां ॻाल्हाईंदो हो। पोइ अगरि इंक्वायरी कई वञे त पोइ उन्हनि खे बि घुरायो वञे, हिकिड़ो मां छो, हर कंहिंजे ख़िलाफ़ हुन ॻाल्हायो। मां वटि वीडियोस बि आहिनि, तव्हां वटि मूंखां वधीक हूंदा, तव्हांजो दोस्त हूंदो, तव्हांजो तो भाइर आहे, असांजो बि भाइर हुयो, सम्झे न। जेके असांखां हराए विया, मां कंहिंजो नालो कोन वठंदुसि, मां कंहिंजो ई नालो कोन वठंदुसि, मां कंहिंजो नालो कोन वठंदुसि। जेके इलेक्शन हाराए विया, दुनिया खे ख़बर आहे, उन्हनि जो सॼो इहो प्लान आहे, अलाह ख़ैर कंदो, अवाम में अचनि। मां छड़ो इन लाइ तव्हांखे घुरायो। हाणे जेके आहिनि तव्हां बि क्वेश्चन कया, असां बि तव्हांखे जवाबु ॾिनासीं, वॾी महिरबानी। ईद खां 2 ॾींहं अॻु जेको आहे तव्हां नसरुल्लाह जी अमर सां राब्तो बि करायो, कंहिं भाउ सां मार्फत या कंहिं वॾेरे मार्फत, तव्हां उते वञण लाइ बि तयारु हुयो, इन में केतिरी सदाकत? मुंहिंजा भाई, इहो तव्हांखे कंहिं ग़लति,
हूअं असांजी वॾी आहे अमड़ जी जात आहे बहरहाल इहो तव्हांखे कंहिं ग़लति रिपोर्ट कोई न राब्तो थियो आहे मां त पहिरें ॾींहुं वञा पियो मां पहिरें उन्हनि हिन ईद खां 2 ॾींहं पहिरें न पहिरें त असां पहिरें ई राब्तो कयो हुअसीं कि बाबा मां अचां असांखां साख पत वठो मुंहिंजी पुटनि जी असां तव्हांजा हमदर्द आहियूं तव्हांजा दुश्मन न आहियूं असां बेकसूर आहियूं तव्हां दोस्तनि सजन खे मां ख़ुशि आमदेद चवां थो असांजे ग़रीब खाने ते अचण जो अॼु मुंहिंजे ख़्याल में पहिरीं कॉन्फ्रेंस हूंदी असांजी प्रेस कॉन्फ्रेंस उहो इन लिहाज़ सां कि असां शहीद नसरुल्लाह गॾाणी जे जेको वाक़ियो थिया आहिनि हिते उन खे असां कंडेम कयूं था ऐं हुनजी सख़्तु मज़म्मत कयूं था असां पहिरियां बि कईसीं हाणे बि चऊं था कि असांखे दिली अफ़सोस थियो आहे ऐं ॾुख थियो आहे ऐं ॿियो अर्ज़ु कंदो हलां कि उन खां पोइ जेको दोस्त सवाल करे थोरो मां अर्ज़ु कंदुसि जी कि जेके कुझु वाक़िया थिया आहिनि उन शहीद जे क़त्ल खे लोहण लाइ थिया ॾाढो इन जो असांखे अफ़सोस थियो आहे छाकाणि त हिन शहीद जे लाश ते सियासत कई वई हद खां ई मथे मां हुन जा नाला न खणंदुसि कोर्ट अहिड़ी शइ आहे जेकी हर माण्हू पनाह वठंदो तव्हां ॾिठो हूंदो असां वियासीं पंहिंजी ज़मानत कराइण जेके हुते थियो असांखे वकील बिरादरी असांजी भाउ आहे मां हुनजी दिली इज़त कंदो आहियां ऐं मां हुन जे ड्रेस खां बि इम्प्रेस आहियां जेको कारो कोट कारी ट्राए माशाल्लाह इन लाइ मूंखे शौक़ु हुयो कि मुंहिंजो पुटु बि वकील थिए ऐं मुंहिंजे पुट खे मां इन लाइ शहबाज़ खे वकालत कराई कि मां चयो इहा ड्रेस मुंहिंजो पुटु बि पाए असांखे फ़ख़ुरु हूंदो आहे मगर कुझु दोस्तनि खे शायदि ग़लति फ़हमी अथई या जेको बि थियो तव्हां पाण ॾिठो हुए जेको ग़लति थियो कोर्ट असां वकीलनि जी इज़त कंदा आहियूं अगरि वकीलनि जी इज़त न कयूं हा असांजा ॿाहिरि न हुजनि हा त मां पंहिंजे पुट खे कॾहिं वकील न कयां छो हे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि हे हमेशह इंसाफ़ वकील जेके बि दोस्त आहिनि या ॿाहिरि आहिनि असांजा सभई दोस्त आहिनि ॿाहिरि आहिनि उहे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि इन लाइ मूंखे इहो वधि में वधि इम्प्रेस बि इहे मूंखे इन्हनि कंदा आहिनि ऐं इन लाइ मां पंहिंजे पुट खे वकील ठाहियो ऐं इनशा ताला तव्हां ॾिसंदो कि थोरनि ॾींहंनि में मुंहिंजो पुटु बि इनशा मीरपुर माथेले में ऑफिस खोलींदो ऐं जेके ग़रीब माण्हू हूंदा असांजा इहा ॻाल्हि मुंहिंजी हले कंहिंखे वणे न वणे हो हुननि जी मुफ़्त वकालत कंदो ऐं शहीद नसरुल्लाह ते अचो असां हेठि हिकिड़ो क़ौमियत वारो ज़िलो आहे जंहिंखे चइबो आहे हिते हमेशह क़ौमूं पाण में विड़ी बि पवंदियूं आहिनि मगर अॼु ताईं कोई क़ौम जो चङो मुड़ुस कंहिंखे एतिरी वाट न ॾींदो आहे जेतिरी मां ॾिनी मां चयो कि बाबा तव्हां गॾाणी वारी पोलिंग मां 741 वोट खयां मां उहा पोलिंग स्टेशन तव्हां ॿाहिरनि खे ख़बर हूंदी त वॾी लीड सां खटी आहे 407 या 415 असांजे मुखालिफ़ आहिनि मां 741 वोट खयां इन पोलिंग अहिड़ी अलाह माफ़ी ॾे असांजे वॾनि खां वठी इहा सियासत कयूं था असां सियासत जो रुख़ आहे ॿाहूं ॿधण वारो असां अॼु ताईं कंहिं कोन करायो आहे अगरि मुखालिफ़ जेके असांखां शिकस्त खाई निकिता आहिनि इलेक्शन में अगरि उहे चवनि था उहे ॼाणनि या असांजा दोस्त बिरादरी वारा गॾाणी ॼाणनि बाक़ी असां कोई इहा न सियासत कई आहे न कॾहिं कंदासीं इहे वॾनि खां वठी ख़ानदानी असां ईद खां 2 ॾींहं अॻु जेको आहे
पहिरें ई वाट इहा ॾिनी कि तव्हांखे अगरि असां खां कोई वाट वठणी आहे, असां वाट ॾियण लाइ तयारु आहियूं। बाबा असां हल्फिया चवंदासीं कि न असांखे ख़बर आहे, मां पंहिंजी बि वाट ॾियण लाइ तयारु आहियां। जेके मुंहिंजा पुट त हुया कोन, मुल्क खां ॿाहिरि आहे, मां हुन जे लाइ बि कसम खणण लाइ तयारु आहियां कि असांखे कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। कोई बि अगरि हुन में आहे, केर बि आहे, असां गॾाणी भाइरनि सां गॾु आहियूं। असां जो तव्हांखे पंहिंजो मौक़ुफ़ ॾियूं, मगर हिन खे सियासी तरीक़े सां ग़लति रंग में वियो, जेको असांखे ॾुख थिए थो कि तमामु ग़लति उन्हनि खे गाइड कई वियो असांजे भाइरनि खे। असांजो गॾाणी बिरादरी सां हिकु भाइरनि वारो तालुक़ु आहे। तव्हां ॾिठो वियो त हेॾो वॾो असांजो मीडिया ट्रायल थियो या करायो वियो, तॾहिं बि 31 गॾाणी ईद जे ॿिए ॾींहुं 31 मां ॻणाया, छो उन्हनि जे वॾनि सां असांजो वॾनि जो रिश्तो हुयो, असांजो उन्हनि सां रिश्तो हुयो। मगर उहो ॿुधाईंदा रहिया त मां हिन जो पुटु आहियां, मां शाहनवाज़ जो पुटु आहियां, मां हाजी लुतुफ़ जो पुटु आहियां, मां हिन जो पुटु आहियां। सभु नौजवान छोकिरा हुया। 31 ॼणा आया हिते ईद, मूंखे ईद मुबारक ॿिए ॾींहुं चऊं। त मां इहो अर्ज़ु कंदुसि कि असां बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं। जेको वकीलनि जो थियो उहो बि तव्हांखे ख़बर हूंदी। असांखे हुननि लाइ बि वधि में वधि इज़त आहे ऐं असांजा उहे भाइर आहिनि। मां इहो अर्ज़ु कंदुसि तव्हां भाइरनि खे। अगरि हाणे कोई सवाल करे, हाणे नई जोड़ी वई आहे न, हुनखे जेको बि आहे सिराज सामटियो या अलॻि छा नालो अथसि, इहो लाशारी साहिबु, उन खे मालिकनि रिकमेंड कयो आहे। हुन 2 नाला ॾिना हुननि, हिकिड़ो कुदूस साहिबु आहे कलवड़, ॿियो ॾिनो हाणे सिराज साहिबु लाशारी साहिबु। त मुंहिंजे ख़्याल सिराज साहिबु बि वॾी वॾियूं इंक्वायरियूं कंदो आहे। पोइ गवर्नमेंट शहर हुनखे रखियो, मालिकनि ॾिना, मां कोन ॾिना आहिनि। जिथे बि असांखे घुराईंदा असां पल पल ॿधल आहियूं हुननि सां, कोई अहिड़ी ॻाल्हि। हुनजो स्टाम्प असां वटि आहे, तव्हां चवंदव त तव्हांखे उहो कॉपी असां ॾींदासीं। उहो हिते आयो मां वटि, अलाह हुनखे जनत में जा ॾे शहीद खे। हिते मां वटि आयो, कोई दोस्त बि गॾु हुयसि, कोई ॿी क़ौम वारा बि दोस्त हुया, कोई लिगारी ख़ान हुया, कोई केरु हुया। खिलबो कईसीं, चांहि पीतीसीं, बिस्किट खाधई, खिलबो करे पंहिंजो हलियो वियो। चई साईं मूंखे ग़लति फहमी थी आहे, मां शायदि तूं असांजो भाउ आहे। हुनजो वालिद साहिबु जेको बिजार हुयो, उहो मां वटि कई दफ़ा ईंदो हो, कोई अहिड़ी ॻाल्हि। हाणे जेको सुठो बयानु थियो आहे, साईं मुंहिंजा हा गुड क्वेश्चन। बहरहाल असां हर फॉर्म ते जिथे जिथे जंहिं बि फॉर्म ते असांखे सॾु थींदो असां वेंदासीं, कोर्ट में वेंदासीं, विया आहियूं। हाणे जेको ॿुधो आहे कोई आहे पंहिंजो लाशारी साहिबु, नालो जबार सॉरी सिराज साहिबु अचे थो, चई उहो ॾाढो सुठो इंक्वायरी कंदो आहे, शरीफ़ माण्हू आहे। हुन घुरायो, असां हुन वटि बि पेश थींदासीं। जिथे असांखे सॾु थींदो असां उते वेंदासीं। जी साईं। साईं मुंहिंजा पुलिस गिरफ़्तार कया हूंदा, पुलिस आहे। ईअं गिरफ़्तार काफ़ी माण्हू थिया। ईअं अगरि ॾिठो वञे त न असांजो शहीद भाउ नसरुल्लाह ॻाल्हाइण जो थोरो तिखो हूंदो, कंहिंखे बचके हर कंहिं सां ॻाल्हाईंदो हो। पोइ अगरि इंक्वायरी कई वञे त पोइ उन्हनि खे बि घुरायो वञे। हिकिड़ो मां छो, हर कंहिं जे ख़िलाफ़ हुन ॻाल्हायो। मां वटि वीडियोज़ बि आहिनि। तव्हां वटि मूंखां वधीक हूंदा, तव्हांजो दोस्त हूंदो, तव्हांजो तो भाइर आहे, असांजो बि भाइर हुयो, सम्झे न। जेके असां खां हराए विया, मां कंहिंजो नालो कोन वठंदुसि, मां कंहिंजो बि नालो कोन वठंदुसि।
मां कंहिंजो नालो कोन वठंदुसि, जेके यार इलेक्शन हाराया विया दुनिया खे ख़बर आहे, उन्हनि जो सॼो इहो प्लान आहे, अलाह ख़ैर कंदो, अवाम में अचनि। मां छड़ो इन लाइ तव्हांखे घुरायो, हाणे जेके आहिनि तव्हां बि क्वेश्चन कया, असां बि तव्हांखे जवाबु ॾिनासीं। वॾी महिरबानी। हली रही आहे आम तासुर आहे इहो ईद खां 2 ॾींहं अॻु जेको आहे तव्हां नसरुल्ला जी अमर सां राब्तो बि करायो कंहिं भाउ सां मार्फत या कंहिं वॾेरे मार्फत, तव्हां उते वञण लाइ बि तयारु हुयो, इन में केतिरी सदाकत? मुंहिंजा भाई, इहो तव्हांखे कंहिं ग़लति, हूअ असांजी वॾी आहे, अमर जी जात आहे, बहरहाल इहो तव्हांखे कंहिं ग़लति रिपोर्ट, कोई न राब्तो थियो आहे। मां त पहिरें ॾींहुं वञा पियो, मां पहिरें उन्हनि हिन ईद खां 2 ॾींहं पहिरें न, पहिरें त असां पहिरें ई राब्तो कयो हुअसीं कि बाबा मां अचां, असां खां साख पत वठो, मुंहिंजी पुटनि जी। असां तव्हांजा हमदर्द आहियूं, तव्हांजा दुश्मन न आहियूं, असां बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं। तव्हां दोस्तनि सजन खे मां ख़ुशि आमदेद चवां थो असांजे ग़रीब खाने ते अचण जो। अॼु मुंहिंजे ख़्याल में पहिरीं कॉन्फ्रेंस हूंदी असांजी, प्रेस कॉन्फ्रेंस, उहो इन लिहाज़ सां कि असां शहीद नसरुल्ला गडाणी जे जेको वाक़ियो थिया आहिनि हिते, उन खे असां कंडेम कयूं था ऐं हुनजी सख़्त मज़म्मत कयूं था। असां पहिरियां बि कईसीं, हाणे बि चऊं था कि असांखे दिली अफ़सोस थियो आहे ऐं ॾुख थियो आहे। ऐं ॿियो अर्ज़ु कंदो हलां कि उन खां पोइ जेको दोस्त सवाल करे थोरो मां अर्ज़ु कंदुसि जी, कि जेके कुझु वाक़िया थिया आहिनि उन शहीद जे क़त्ल खे लोहण लाइ थिया, ॾाढो इन जो असांखे अफ़सोस थियो आहे, छाकाणि त हिन शहीद जे लाश ते सियासत कई वई आहे, हद खां ई मथे। मां उन्हनि जा नाला न खणंदुसि। कोर्ट अहिड़ी शइ आहे जेकी हर माण्हू पनाह वठंदो। तव्हां ॾिठो हूंदो, असां वियासीं पंहिंजी ज़मानत कराइण, जेके हुते थियो असांखे वकील बिरादरी असांजी भाउ आहे, मां हुनजी दिली इज़त कंदो आहियां ऐं मां हुन जे ड्रेस खां बि इम्प्रेस आहियां, जेको कारो कोट, कारी टाई, माशाल्लाह। इन लाइ मूंखे शौक़ु हुयो कि मुंहिंजो पुटु बि वकील थिए ऐं मुंहिंजे पुट खे मां इन लाइ शहबाज़ खे वकालत कराई कि मां चयो इहा ड्रेस मुंहिंजो पुटु बि पाए, असांखे फ़ख़ुरु हूंदो आहे। मगर कुझु दोस्तनि खे शायदि ग़लति फ़हमी अथई, या जेको बि थियो तव्हां पाण ॾिठो हुए, जेको ग़लति थियो कोर्ट। असां वकीलनि जी इज़त कंदा आहियूं, अगरि वकीलनि जी इज़त न कयूं हा, असांजा ॿाहिरि न हुजनि हा, त मां पंहिंजे पुट खे कॾहिं वकील न कयां, छो हे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि, हे हमेशह इंसाफ़। वकील जेके बि दोस्त आहिनि या ॿाहिरि आहिनि, असांजा सभई दोस्त आहिनि, ॿाहिरि आहिनि, उहे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि। इन लाइ मूंखे इहो वधि में वधि इम्प्रेस बि हे मूंखे इन्हनि कंदा आहिनि ऐं इन लाइ मां पंहिंजे पुट खे वकील ठाहियो। ऐं इंशा अल्लाह ताला तव्हां ॾिसंदो कि थोरनि ॾींहंनि में मुंहिंजो पुट बि इंशा अल्लाह मीरपुर माथेले में ऑफिस खोलींदो ऐं जेके ग़रीब माण्हू हूंदा असांजा, इहा ॻाल्हि मुंहिंजी हले कंहिंखे वणे न वणे, हो हुननि जी मुफ़्त वकालत कंदो। ऐं शहीद नसरुल्ला ते अचो, असां हेठि हिकिड़ो क़ौमियत वारो ज़िलो आहे जंहिंखे चइबो आहे, हिते हमेशह क़ौमूं पाण में विड़ी बि पवंदियूं आहिनि, मगर अॼु ताईं कोई क़ौम जो चङो मुड़ुस कंहिंखे एतिरी वाट न ॾींदो आहे जेतिरी मां ॾिनी। मां चयो कि बाबा तव्हां गडाणियुनि वारी पोलिंग मां 741 वोट खयां। मां उहा पोलिंग स्टेशन, तव्हां ॿाहिरनि खे ख़बर हूंदी त वॾी लीड सां खटी आहे, 407 या 415 असांजे मुखालिफ़ आहिनि, मां 741 वोट खयां इन पोलिंग।
अहिड़ी अलाह माफ़ी ॾे असांजे वॾनि खां वठी इहा सियासत कयूं था असां सियासत जो रुख आहे ॿाहूं ॿधण वारो असां अॼु ताईं कंहिं कोन करायो आहे अगरि मुखालिफ़ जेके असां खां शिकस्त खाई निकिता आहिनि इलेक्शन में अगरि उहे चवनि था उहे ॼाणनि या असांजा दोस्त बिरादरी वारा गॾाणी ॼाणनि बाक़ी असां कोई इहा न सियासत कई आहे न कॾहिं कंदासीं इहे वॾनि खां वठी ख़ानदानी असां ईद खां ॿ ॾींहं अॻु जेको आहे पहिरें ई वाट इहा ॾिनी कि तव्हांखे अगरि असां खां कोई वाट वठणी आहे असां वाट ॾियण लाइ तयारु आहियूं बाबा असां हल्फिया चवंदासीं कि न असांखे ख़बर आहे मां पंहिंजी बि वाट ॾियण लाइ तयारु आहियां जेके मुंहिंजा पुट त हुया कोन मुल्क खां ॿाहिरि आहे मां हुन जे लाइ बि कसम खणण लाइ तयारु आहियां कि असांखे कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे कोई बि अगरि हुन में आहे केर बि आहे असां गॾाणी भाइरनि सां गॾु आहियूं असांजो तव्हांखे पंहिंजो मौक़ुफ़ ॾियूं मगर हिन खे सियासी तरीक़े सां ग़लति रंग में वियो जेको असांखे ॾुख थिए थो कि तमामु ग़लति उन्हनि खे गाइड कई वियो असांजे भाइरनि खे असांजो गॾाणी बिरादरी सां हिकु भाइरनि वारो तालुक़ु आहे तव्हां ॾिठो वियो त हेॾो वॾो असांजो मीडिया ट्रायल थियो या करायो वियो तभी बि 31 गॾाणी ईद जे ॿिए ॾींहुं 31 मां ॻणाया छो उन्हनि जे वॾनि सां असांजो हिकु वॾनि जो रिश्तो हुयो असांजो उन्हनि सां रिश्तो हुयो मगर उहो ॿुधाईंदा रहिया त मां हिन जो पुटु आहियां मां शाहनवाज़ जो पुटु आहियां मां हाजी लुतुफ़ जो पुटु आहियां मां हिन जो पुटु आहियां सभु नौजवान छोकिरा हुया 31 ॼणा आया हिते ईद मूंखे ईद मुबारक ॿिए ॾींहुं चवनि त मां इहो अर्ज़ु कंदुसि कि असां बेकसूर आहियूं बेकसूर आहियूं बेकसूर आहियूं जेको वकीलनि जो थियो उहो बि तव्हांखे ख़बर हूंदी असांखे हुननि लाइ बि वधि में वधि इज़त आहे ऐं असांजा उहे भाइर आहिनि मां इहो अर्ज़ु कंदुसि तव्हां भाइरनि खे अगरि हाणे कोई सवाल करे हाणे नई जोड़ी वई आहे न हुनखे जेको बि आहे सिराज सामजो या अलॻि छा नालो अथसि इहो लाशारी साहिबु उन खे मालिकनि रिकमेंड कयो आहे हुन 2 नाला ॾिना हुननि हिकिड़ो कुदूस साहिबु आहे कलवड़ ॿियो ॾिनो हाणे सिराज साहिबु लाशारी साहिबु त मुंहिंजे ख़्याल सिराज साहिबु बि वॾी वॾियूं इंक्वायरियूं कंदो आहे पोइ गवर्नमेंट शहर हुनखे रखियो मालिकनि ॾिना मां कोन ॾिना आहिनि जिथे बि असांखे घुराईंदा असां पल पल ॿधल आहियूं हुननि सां कोई अहिड़ी ॻाल्हि हुनजो स्टाम्प असां वटि आहे तव्हां चवंदव त तव्हांखे उहो कॉपी असां ॾींदासीं उहो हिते आयो मां वटि अलाह हुनखे जनत में जा ॾे शहीद खे हिते मां वटि आयो कोई दोस्त बि गॾु हुयसि कोई ॿी क़ौम वारा बि दोस्त हुया कोई लिगारी ख़ान हुया कोई केरु हुया खिलबो कयोसीं चांहि पीतीसीं बिस्किट खाधई खिलबो करे पंहिंजो हलियो वियो चई साईं मूंखे ग़लति फहमी थी मां शायदि तूं असांजो भाउ आहे हुनजो वालिद साहिबु जेको बिजार हुयो उहो मां वटि कई दफ़ा ईंदो हो कोई अहिड़ी ॻाल्हि हाणे जेको ई सुठो बयानु थियो आहे जंहिंमें फ़ैसिले वक़्तु नामज़द कयो वियो आहे हुनखे कीअं तव्हां फेस कंदव साईं मुंहिंजा हा गुड क्वेश्चन बहरहाल असां हर फॉर्म ते जिथे जिथे जंहिं बि फॉर्म ते असांखे सॾु थींदो असां वेंदासीं कोर्ट में वेंदासीं विया आहियूं हाणे जेको ॿुधो आहे कोई आहे पंहिंजो लाशारी साहिबु नालो जबार सॉरी सिराज साहिबु अचे थो चई उहो ॾाढो सुठो इंक्वायरी कंदो आहे शरीफ़ माण्हू आहे हुन घुरायो असां हुन वटि बि पेश थींदासीं जिथे असांखे सॾु थींदो असां उते वेंदासीं जी साईं साईं मुंहिंजा पुलिस गिरफ़्तार कया हूंदा पुलिस आहे ईअं गिरफ़्तार काफ़ी माण्हू थिया ईअं अगरि ॾिठो वञे त न असांजो शहीद भाउ नसरुल्लाह ॻाल्हाइण जो थोरो तिखो हूंदो कंहिंखे बचके हर कंहिं सां ॻाल्हाईंदो हो पोइ अगरि इंक्वायरी कई वञे त पोइ उन्हनि खे बि घुरायो वञे
हिकिड़ो मां छो हर कंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हायो। मां वटि वीडियोज़ बि आहिनि। तव्हां वटि मूंखां वधीक हूंदा, तव्हांजो दोस्त हूंदो, तव्हांजो तो भाइर आहे, असांजो बि भाइर हुयो, सम्झे न। शहीद जामनि जे लाइ तव्हां नीति ॾियणु चाहियो था, तव्हां चओ पिया त सियासी माण्हू जेके आहिनि असांजे मुखालिफ़ जेके माण्हू आहिनि जेके असांखां हराए विया, मां कंहिंजो नालो कोन वठंदुसि। भारी पिता जो इशारो ॾियो था। मां कंहिंजो ई नालो कोन वठंदुसि। मां कंहिंजो नालो कोन वठंदुसि। जेके इलेक्शन हाराए विया, दुनिया खे ख़बर आहे, उन्हनि जो सॼो इहो प्लान आहे। अलाह ख़ैर कंदो, अवाम में अचनि। मां छड़ो इन लाइ तव्हांखे घुरायो। हाणे जेके आहिनि तव्हां बि क्वेश्चन कया, असां बि तव्हांखे जवाबु ॾिनासीं। वॾी महिरबानी। हली रही आहे आम तासुर आहे इहो। ईद खां 2 ॾींहं अॻु जेको आहे तव्हां नसरुल्ला जी अमर सां राब्तो बि करायो कंहिं बास मार्फत या कंहिं वॾेरे मार्फत, तव्हां उते वञण लाइ बि तयारु हुयो। इन में केतिरी सदाकत? मुंहिंजा भाई, इहो तव्हांखे कंहिं ग़लति हूअ असांजी वॾी आहे, अमर जी जात आहे। बहरहाल इहो तव्हांखे कंहिं ग़लति कोई न राब्तो थियो आहे। मां त पहिरें ॾींहुं वञा पियो। मां पहिरें उन्हनि हिन ईद खां 2 ॾींहं पहिरें न, पहिरें त असां पहिरें ई राब्तो कयो हुअसीं कि बाबा मां अचां, असांखां साख पत वठो, मुंहिंजी पुटनि जी। असां तव्हांजा हमदर्द आहियूं, तव्हांजा दुश्मन न आहियूं। असां बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं। तव्हां दोस्तनि सजन खे मां ख़ुशि आमदेद चवां थो असांजे ग़रीब खाने ते अचण जो। अॼु मुंहिंजे ख़्याल में पहिरीं कॉन्फ्रेंस हूंदी असांजी, प्रेस कॉन्फ्रेंस। उहो इन लिहाज़ सां कि असां शहीद नसरुल्ला गॾाणी जे जेको वाक़ियो थिया आहिनि हिते, उन खे असां कंडेम कयूं था ऐं हुनजी सख़्त मज़म्मत कयूं था। असां पहिरियां बि कईसीं, हाणे बि चऊं था कि असांखे दिली अफ़सोस थियो आहे ऐं ॾुख थियो आहे। ऐं ॿियो अर्ज़ु कंदो हलां कि उन खां पोइ जेको दोस्त सवाल करे, थोरो मां अर्ज़ु कंदुसि जी, कि जेके कुझु वाक़िया थिया आहिनि उन शहीद जे क़त्ल खे लोहण लाइ थिया। ॾाढो इन जो असांखे अफ़सोस थियो आहे, छाकाणि त हिन शहीद जे लाश ते सियासत कई वई आहे, हद खां ई मथे। मां हुन जा नाला न खणंदुसि। कोर्ट अहिड़ी शइ आहे जेकी हर माण्हू पनाह वठंदो। तव्हां ॾिठो हूंदो, असां वियासीं पंहिंजी ज़मानत कराइण, जेके हुते थियो असांखे वकील बिरादरी असांजी भाउ आहे। मां हुनजी दिली इज़त कंदो आहियां ऐं मां हुन जे ड्रेस खां बि इम्प्रेस आहियां, जेको कारो कोट, कारी टाई, माशाल्लाह। इन लाइ मूंखे शौक़ु हुयो कि मुंहिंजो पुटु बि वकील थिए ऐं मुंहिंजे पुट खे मां इन लाइ शहबाज़ खे वकालत कराई कि मां चयो इहा ड्रेस मुंहिंजो पुटु बि पाए, असांखे फ़ख़ुरु हूंदो आहे। मगर कुझु दोस्तनि खे शायदि ग़लति फ़हमी अथई, या जेको बि थियो तव्हां पाण ॾिठो हुए, जेको ग़लति थियो कोर्ट। असां वकीलनि जी इज़त कंदा आहियूं। अगरि वकीलनि जी इज़त न कयूं आहे, असांजा ॿाहिरि न हुजनि हा, त मां पंहिंजे पुट खे कॾहिं वकील न कयां, छो हे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि। हे हमेशह इंसाफ़, वकील जेके बि दोस्त आहिनि या ॿाहिरि आहिनि, असांजा सभई दोस्त आहिनि, ॿाहिरि आहिनि, उहे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि। इन लाइ मूंखे इहो वधि में वधि इम्प्रेस बि हे मूंखे इन्हनि कंदा आहिनि ऐं इन लाइ मां पंहिंजे पुट खे वकील ठाहियो। ऐं इंशा अल्लाह ताला तव्हां ॾिसंदो कि थोरनि ॾींहंनि में मुंहिंजो पुट बि इंशा अल्लाह मीरपुर माथेले में ऑफिस खोलींदो ऐं जेके ग़रीब माण्हू हूंदा असांजा, इहा ॻाल्हि मुंहिंजी हले कंहिंखे वणे न वणे, हो हुननि जी मुफ़्त वकालत कंदो। ऐं शहीद नसरुल्ला ते अचो, असां हेठि हिकिड़ो क़ौमियत वारो ज़िलो आहे जंहिंखे चइबो आहे। हिते हमेशह क़ौमूं पाण में विढ़ी बि पवंदियूं आहिनि, मगर अॼु ताईं कोई क़ौम जो चङो मुड़ुसु
कंहिंखे एतिरी वाट न ॾींदो आहे जेतिरी मां ॾिनी। मां चयो कि बाबा तव्हां गॾाणियुनि वारी पोलिंग मां 741 वोट खयां। मां उहा पोलिंग स्टेशन तव्हां ॿाहिरनि खे ख़बर हूंदी त वॾी लीड सां खटी आहे। 407 या 415 असांजे मुखालिफ़ आहिनि। मां 741 वोट खयां इन पोलिंग। अहिड़ी अलाह माफ़ी ॾे, असांजे वॾनि खां वठी इहा सियासत कयूं था। असां सियासत जो रुख़ आहे ॿाहूं ॿधण वारो। असां अॼु ताईं कंहिं कोन करायो आहे। अगरि मुखालिफ़ जेके असांखां शिकस्त खाई निकिता आहिनि इलेक्शन में, अगरि उहे चवनि था उहे ॼाणनि या असांजा दोस्त बिरादरी वारा गॾाणी ॼाणनि। बाक़ी असां कोई इहा न सियासत कई आहे न कॾहिं कंदासीं। इहे वॾनि खां वठी ख़ानदानी असां ईद खां 2 ॾींहं अॻु जेको आहे पहिरें ई वाट इहा ॾिनी कि तव्हांखे अगरि असां खां कोई वाट वठणी आहे, असां वाट ॾियण लाइ तयारु आहियूं। बाबा असां हल्फिया चवंदासीं कि न असांखे ख़बर आहे, मां पंहिंजी बि वाट ॾियण लाइ तयारु आहियां। जेके मुंहिंजा पुट त हुया कोन, मुल्क खां ॿाहिरि आहे, मां हुन जे लाइ बि कसम खणण लाइ तयारु आहियां कि असांखे कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। कोई बि अगरि हुन में आहे, केर बि आहे, असां गॾाणी भाइरनि सां गॾु आहियूं। असां जो तव्हांखे पंहिंजो मौक़ुफ़ ॾियूं, मगर हिन खे सियासी तरीक़े सां ग़लति रंग में वियो। जेको असांखे ॾुख थिए थो कि तमामु ग़लति उन्हनि खे गाइड कई वियो असांजे भाइरनि खे। असांजो गॾाणी बिरादरी सां हिकु भाइरनि वारो तालुक़ु आहे। तव्हां ॾिठो वए त हेॾो वॾो असांजो मीडिया ट्रायल थियो या करायो वियो, तॾहिं बि 31 गॾाणी ईद जे ॿिए ॾींहुं 31 मां ॻणाया। छो उन्हनि जे वॾनि सां असांजो वॾनि जो रिश्तो हुयो, असांजो उन्हनि सां रिश्तो हुयो। मगर उहो ॿुधाईंदा रहिया त मां हिन जो पुटु आहियां, मां शाहनवाज़ जो पुटु आहियां, मां हाजी लुतुफ़ जो पुटु आहियां, मां हिन जो पुटु आहियां। सभु नौजवान छोकिरा हुया। 31 ॼणा आया हिते ईद, मूंखे ईद मुबारक ॿिए ॾींहुं चवनि। त मां इहो अर्ज़ु कंदुसि कि असां बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं। जेको वकीलनि जो थियो उहो बि तव्हांखे ख़बर हूंदी। असांखे हुननि लाइ बि वधि में वधि इज़त आहे ऐं असांजा उहे भाइर आहिनि। मां इहो अर्ज़ु कंदुसि तव्हां भाइरनि खे। अगरि हाणे कोई सवाल करे हिकिड़ो अर्ज़ु आहे त हाणे नई जोड़ी वई आहे न, हुनखे जेको बि आहे सिराज सामटियो या अलॻि छा नालो अथसि, इहो लाशारी साहिबु, उन खे मालिकनि रिकमेंड कयो आहे। हुन 2 नाला ॾिना हुननि, हिकिड़ो कुदूस साहिबु आहे कलवड़, ॿियो ॾिनो हाणे सिराज साहिबु लाशारी साहिबु। त मुंहिंजे ख़्याल सिराज साहिबु बि वॾी वॾियूं इंक्वायरियूं कंदो आहे। पोइ गवर्नमेंट शहर हुनखे रखियो, मालिकनि ॾिना, मां कोन ॾिना आहिनि। जिथे बि असांखे घुराईंदा असां पल पल ॿधल आहियूं हुननि सां, कोई अहिड़ी ॻाल्हि। हुनजो स्टाम्प असां वटि आहे। तव्हां चवंदव त तव्हांखे उहो कॉपी असां ॾींदासीं। उहो हिते आयो मां वटि, अलाह हुनखे जनत में जा ॾे शहीद खे। हिते मां वटि आयो, कोई दोस्त बि गॾु हुयसि, कोई ॿी क़ौम वारा बि दोस्त हुया, कोई लिगारी ख़ान हुया, कोई केरु हुया। खिल भोग कईसीं, चांहि पीतीसीं, बिस्किट खाधई, खिल भोग करे पंहिंजो हलियो वियो। चई साईं मूंखे ग़लति फहमी थी आहे। मां छॾ, तूं असांजो भाउ आहे। हुनजो वालिद साहिबु जेको बिजार हुयो उहो मां वटि कई दफ़ा ईंदो हो। कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हाणे जेको ई सुठो बयानु थियो आहे जंहिंमें फ़ाइदे और नक़्स थियो वियो आहे, हुनखे कीअं तव्हां फेस कंदव? साईं मुंहिंजा हा, गुड क्वेश्चन। बहरहाल असां हर फॉर्म ते, जिथे जिथे जंहिं बि फॉर्म ते असांखे सॾु थींदो असां वेंदासीं। कोर्ट में वेंदासीं, विया आहियूं। हाणे जेको ॿुधो आहे कोई आहे पंहिंजो लाशारी साहिबु, नालो जबार सॉरी सिराज साहिबु अचे थो, चई उहो ॾाढो सुठो इंक्वायरी कंदो आहे, शरीफ़ माण्हू आहे। हुन घुरायो, असां हुन वटि बि पेश थींदासीं। जिथे असांखे सॾु थींदो असां उते वेंदासीं। जी साईं।
इन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे जॾहिं त कुझु हलकनि पारां इहो चयो वियो त उहे चीज़ कीती आहे तव्हां हिन में छा चओ साईं मञा पुलिस गिरफ़्तार कया हूंदा पुलिस आहे ईअं गिरफ़्तार काफ़ी माण्हू थिया ईअं अगरि ॾिठो वञे त न असांजो शहीद भाउ नसरुल्लाह ॻाल्हाइण जो थोरो तिखो हूंदो कंहिंखे बचके हर कंहिं सां ॻाल्हाईंदो हो पोइ अगरि इंक्वायरी कई वञे त पोइ उन्हनि खे बि घुरायो वञे हिकिड़ो मां छो हर कंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हायो मां वटि वीडियोस बि आहिनि तव्हां वटि मूंखां वधीक हूंदा तव्हांजो दोस्त हूंदो तव्हांजो तो ॿाहिरि आहे असांजो बि ॿाहिरि हुयो सम्झे न तव्हां त जेके इल्ज़ाम आहिनि शहीद जा उन्हनि जे लाइ तव्हां नीति ॾियणु चाहियो था तव्हां चओ पिया त सियासी माण्हू जेके आहिनि असांजे मुखालिफ़ जेके माण्हू आहिनि जेके असांखां हराए विया मां कंहिंजो नालो कोन वठंदुसि बारीकता बि इशारो ॾियो था मां कंहिंजो बि नालो कोन वठंदुसि जेके इलेक्शन हाराए विया दुनिया खे ख़बर आहे उन्हनि जो सॼो इहो प्लान आहे अलाह ख़ैर कंदो अवाम में अचनि मां छड़ो इन लाइ तव्हांखे घुरायो हाणे जेके आहिनि तव्हां बि क्वेश्चन कया असां बि तव्हांखे जवाबु ॾिनासीं वॾी महिरबानी हली रही आहे आम तासुर आहे इहो ईद खां 2 ॾींहं अॻु जेको आहे तव्हां नसरुल्ला जी अमर सां राब्तो बि करायो कंहिं भाउ सर मार्फत या कंहिं वॾेरे मार्फत तव्हां उते वञण लाइ बि तयारु हुयो इन में केतिरी सदाकत मुंहिंजा भाई इहो तव्हांखे कंहिं ग़लति हूअ असांजी वॾी आहे अमर जी जात आहे बहरहाल इहो तव्हांखे कंहिं ग़लति लिखो कोई न राब्तो थियो आहे मां त पहिरें ॾींहुं वञा पियो मां पहिरें उन्हनि हिन ईद खां 2 ॾींहं पहिरें न पहिरें त असां पहिरें ई राब्तो कयो हुअसीं कि बाबा मां अचां असांखां साख पत वठो मुंहिंजी पुटनि जी असां तव्हांजा हमदर्द आहियूं तव्हांजा दुश्मन न आहियूं असां बेकसूर आहियूं तव्हां दोस्तनि सजन खे मां ख़ुशि आमदेद चवां थो असांजे ग़रीब खाने ते अचण जो अॼु मुंहिंजे ख़्याल में पहिरीं कॉन्फ्रेंस हूंदी असांजी प्रेस कॉन्फ्रेंस पोइ इन लिहाज़ सां कि असां शहीद नसरुल्लाह गॾाणी जे जेको वाक़ियो थिया आहिनि हिते उन खे असां कंडेम कयूं था ऐं हुनजी सख़्तु मज़म्मत कयूं था असां पहिरियां बि कईसीं हाणे बि चऊं था कि असांखे दिली अफ़सोस थियो आहे ऐं ॾुख थियो आहे ऐं ॿियो अर्ज़ु कंदो हलां कि उन खां पोइ जेको दोस्त सवाल करे थोरो मां अर्ज़ु कंदुसि जी कि जेके कुझु वाक़िया थिया आहिनि उन शहीद जे क़त्ल खे लोहण लाइ थिया ॾाढो इन जो असांखे अफ़सोस थियो आहे छाकाणि त हिन शहीद जे लाश ते सियासत कई वई आहे हद खां ई मथे मां हुन जा नाला न खणंदुसि कोर्ट अहिड़ी शइ आहे जेकी हर माण्हू पनाह वठंदो तव्हां ॾिठो हूंदो असां वियासीं पंहिंजी ज़मानत कराइण जेके हुते थियो असांखे वकील बिरादरी असांजी भाउ आहे मां हुनजी दिली इज़त कंदो आहियां ऐं मां हुन जे ड्रेस खां बि इम्प्रेस आहियां जेको कारो कोट कारी टाई माशाल्लाह इन लाइ मूंखे शौक़ु हुयो कि मुंहिंजो पुटु बि वकील थिए ऐं मुंहिंजे पुट खे मां इन लाइ शहबाज़ खे वकालत कराई कि मां चयो इहा ड्रेस मुंहिंजो पुटु बि पाए असांखे फ़ख़ुरु हूंदो आहे मगर कुझु दोस्तनि खे शायदि ग़लति फ़हमी अथई या जेको बि थियो तव्हां पाण ॾिठो हुए जेको ग़लति थियो कोर्ट असां वकीलनि जी इज़त कंदा आहियूं अगरि वकीलनि जी इज़त न कयूं आहे असांजा ॿाहिरि न हुजनि हा त मां पंहिंजे पुट खे कॾहिं वकील न कयां छो हे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि हे हमेशह इंसाफ़ वकील जेके बि दोस्त आहिनि या ॿाहिरि आहिनि असांजा सभई दोस्त आहिनि ॿाहिरि आहिनि उहे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि इन लाइ मूंखे इहो वधि में वधि इम्प्रेस बि इहे मूंखे इन्हनि कंदा आहिनि ऐं इन लाइ मां पंहिंजे पुट खे वकील ठाहियो ऐं इंशा अल्लाह ताला तव्हां ॾिसंदो कि थोरनि ॾींहंनि में मुंहिंजो पुटु बि इंशा अल्लाह मीरपुर माथेले में ऑफिस खोलींदो ऐं
जेके ग़रीब माण्हू हूंदा असांजा, इहा ॻाल्हि मुंहिंजी हले कंहिंखे वणे न वणे, हो हुननि जी मुफ़्त वकालत कंदो। ऐं शहीद नसरुल्लाह ते अचो, असां हेठि हिकिड़ो क़ौमियत वारो ज़िलो आहे जंहिंखे चइबो आहे, हिते हमेशह क़ौमूं पाण में विड़ी बि पवंदियूं आहिनि, मगर अॼु ताईं कोई क़ौम जो चङो मुड़ुस कंहिंखे एतिरी वाट न ॾींदो आहे जेतिरी मां ॾिनी। मां चयो कि बाबा तव्हां गॾाणी वारी पोलिंग मां 741 वोट खयां। मां उहा पोलिंग स्टेशन तव्हां ॿाहिरनि खे ख़बर हूंदी त वॾी लीड सां खटी आहे, 407 या 415 असांजे मुखालिफ़ आहिनि, मां 741 वोट खयां इन पोलिंग। अहिड़ी अलाह माफ़ी ॾे, असांजे वॾनि खां वठी इहा सियासत कयूं था, असां सियासत जो रुख़ आहे ॿाहूं ॿधण वारो। असां अॼु ताईं कंहिं कोन करायो आहे। अगरि मुखालिफ़ जेके असां खां शिकस्त खाई निकिता आहिनि इलेक्शन में, अगरि उहे चवनि था, उहे ॼाणनि या असांजा दोस्त बिरादरी वारा गॾाणी ॼाणनि, बाक़ी असां कोई इहा न सियासत कई आहे न कॾहिं कंदासीं। इहे वॾनि खां वठी ख़ानदानी असां ईद खां ॿ ॾींहं अॻु जेको आहे पहिरें ई वाट इहा ॾिनी कि तव्हांखे अगरि असां खां कोई वाट वठणी आहे, असां वाट ॾियण लाइ तयारु आहियूं। बाबा असां हल्फिया चवंदासीं कि न असांखे ख़बर आहे, मां पंहिंजी बि वाट ॾियण लाइ तयारु आहियां, जेके मुंहिंजा पुट त हुया कोन, मुल्क खां ॿाहिरि आहे, मां हुन जे लाइ बि कसम खणण लाइ तयारु आहियां कि असांखे कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। कोई बि अगरि हुनमें आहे, केर बि आहे, असां गॾाणी भाइरनि सां गॾु आहियूं। असांजो तव्हांखे पंहिंजो मौक़ुफ़ ॾियूं, मगर हिन खे सियासी तरीक़े सां ग़लति रंग में वियो, जेको असांखे ॾुख थिए थो कि तमामु ग़लति उन्हनि खे गाइड कई वियो असांजे भाइरनि खे। असांजो गॾाणी बिरादरी सां हिकु भाइरनि वारो तालुक़ु आहे। तव्हां ॾिठो वियो त हेॾो वॾो असांजो मीडिया ट्रायल थियो या करायो वियो, तॾहिं बि 31 गॾाणी ईद जे ॿिए ॾींहुं 31 मां ॻणाया, छो हुननि जे वॾनि सां असांजो हिकु वॾनि जो रिश्तो हुयो, असांजो हुननि सां रिश्तो हुयो। मगर हो ॿुधाईंदा रहिया त मां हिन जो पुटु आहियां, मां शाहनवाज़ जो पुटु आहियां, मां हाजी लुतुफ़ जो पुटु आहियां, मां हिन जो पुटु आहियां। सभु नौजवान छोकिरा हुया, 31 ॼणा आया हिते ईद, मूंखे ईद मुबारक ॿिए ॾींहुं चवनि। त मां इहो अर्ज़ु कंदुसि कि असां बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं। जेको वकीलनि जो थियो उहो बि तव्हांखे ख़बर हूंदी, असांखे हुननि लाइ बि वधि में वधि इज़त आहे ऐं असांजा उहे भाइर आहिनि। मां इहो अर्ज़ु कंदुसि तव्हां भाइरनि खे। अगरि हाणे कोई सवाल करे हिकिड़ो अर्ज़ु आहे त हाणे नई जोड़ी वई आहे न, हुनखे जेको बि आहे सिराज सम्झो या अलॻि छा नालो अथसि, इहो लाशारी साहिबु, उन खे मालिकनि रिकमेंड कयो आहे। हुन 2 नाला ॾिना हुननि, हिकिड़ो कुदूस साहिबु आहे कलवड़, ॿियो ॾिनो हाणे सिराज साहिबु लाशारी साहिबु। त मुंहिंजे ख़्याल सिराज साहिबु बि वॾी वॾियूं इंक्वायरियूं कंदो आहे, पोइ गवर्नमेंट शहर हुनखे रखियो, मालिकनि ॾिना, मां कोन ॾिना आहिनि। जिथे बि असांखे घुराईंदा असां पल पल ॿधल आहियूं हुननि सां, कोई अहिड़ी ॻाल्हि। हुनजो स्टाम्प असां वटि आहे, तव्हां चवंदव त तव्हांखे उहो कॉपी असां ॾींदासीं। उहो हिते आयो मां वटि, अलाह हुनखे जनत में जा ॾे शहीद खे, हिते मां वटि आयो, कोई दोस्त बि गॾु हुयसि, कोई ॿी क़ौम वारा बि दोस्त हुया, कोई लिगारी ख़ान हुया, कोई केरु हुया। खिलबो कईसीं, चांहि पीतीसीं, बिस्किट खाधई, खिलबो करे पंहिंजो हलियो वेठी साईं वालिद साहिब जेको बिहार हुयो, उहो मां वटि कई दफ़ा ईंदो हो, कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हाणे जेको ई सोचो थियो आहे जो फैसलो हुयो आहे, कीअं फैसला साईं मुंहिंजा, हा गुड क्वेश्चन। बहरहाल असां हर फॉर्म ते
जाथे जाथे जंहिं बि फर्म ते असांखे सॾु थींदो असां वेंदासीं, कोर्ट में वेंदासीं, विया आहियूं। हाणे जेको ॿुधो आहे कोई आहे पंहिंजो लाशारी साहिबु, नालो जबार सॉरी सिराज साहिबु अचे थो, चई उहो ॾाढो सुठो इनक्वायरी कंदो आहे, शरीफ़ माण्हू आहे, हुन घुरायो, असां हुन वटि बि पेश थींदासीं। जाथे असांखे सॾु थींदो असां उते वेंदासीं। पुलिस चए थी त बिरादरी खे असां गिरफ़्तार कयो आहे। जी उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? जॾहिं कुझु हल्कनि पारां इहो चयो आहे त उहे चीज़ खे थींदा, तव्हां इन में छा चओ? साईं मञा पुलिस गिरफ़्तार कया हूंदा, पुलिस आहे, ईअं गिरफ़्तार काफ़ी माण्हू थिया। ईअं अगरि ॾियो वञे त न असांजो शहीद भाउ नसरुल्लाह ॻाल्हाइण जो थोरो तिखो हूंदो, कंहिंखे बचके हर कंहिं सां ॻाल्हाईंदो हो। पोइ अगरि इंक्वायरी कई वञे त उन्हनि खे बि घुरायो वञे, हिकिड़ो मां छो, हर कंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हायो। मां वटि वीडियोस बि आहिनि, तव्हां मूंखां वधीक हूंदा, तव्हांजो दोस्त हूंदो, तव्हांजो तो ॿाहिरि आहे, असांजो बि ॿाहिरि हुयो, सम्झे न। शहीद जा हुन जे लाइ तव्हां नीति ॾियणु चाहियो था, तव्हां चओ था सियासी माण्हू जेके आहिनि असांजे मुखालिफ़ जेके माण्हू आहिनि, जेके असां हराए विया, मां कंहिंजो नालो कोन वठंदुसि, मां कंहिंजो बि नालो कोन वठंदुसि, जेके इलेक्शन हाराए विया दुनिया खे ख़बर आहे, उन्हनि जो सॼो इहो प्लान आहे। अलाह ख़ैर अवाम में अचनि, मां छड़ो इन लाइ तव्हांखे घुरायो। हाणे जेके आहिनि तव्हां बि क्वेश्चन कया, असां बि तव्हांखे जवाबु ॾिनासीं, वॾी महिरबानी। ईद खां 2 ॾींहं अॻु जेको आहे तव्हां नसरुल्लाह जी अमर सां राब्तो बि करायो कंहिं बासर मार्फत या कंहिं वॾेरे मार्फत, तव्हां उते वञण लाइ बि तयारु हुयो, इन में केतिरी सदाकत? मुंहिंजा भाई इहो तव्हांखे कंहिं ग़लति, मुंहिंजी वॾी आहे अमर जी जात, बहरहाल इहो तव्हांखे कंहिं ग़लति कोई न राब्तो थियो आहे। मां त पहिरें ॾींहुं वञा पियो, मां पहिरें उन्हनि हिन ईद खां 2 ॾींहं पहिरें न, पहिरें त असां पहिरें ई राब्तो कयो हुअसीं कि बाबा मां अचां, असांखां साथ वठो, मुंहिंजी पुटनि जी। असां तव्हांजा हमदर्द आहियूं, तव्हांजा दुश्मन न आहियूं, बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं। तव्हां दोस्तनि सजन खे मां ख़ुशि आमदेद चवां जे ग़रीब खाने ते अचण जो। अॼु मुंहिंजे ख़्याल में पहिरीं कॉन्फ्रेंस हूंदी असांजी, प्रेस कॉन्फ्रेंस, उहो इन लिहाज़ सां कि असां शहीद नसरुल्लाह गॾाणी जे जेको वाक़ियो थिया आहिनि हिते, उन खे असां कंडेम कयूं था ऐं हुनजी मज़म्मत कयूं था। असां पहिरियां बि कईसीं, हाणे बि चऊं था कि असांखे दिली अफ़सोस थियो आहे ऐं ॾुख थियो आहे। ऐं ॿियो अर्ज़ु कंदो हलां कि उन खां पोइ जेको दोस्त सवाल करे थो मां अर्ज़ु कंदुसि जी, कि जेके हुन शहीद क़तल खे लोहण लाइ थिया, ॾाढो इन जो असांखे अफ़सोस थियो आहे, छाकाणि त हुन शहीद जे लाश ते सियासत कई वई, हद खां ई मथे। मां हुन जा नाला न खणंदुसि। कोर्ट अहिड़ी शइ आहे जेकी हर माण्हू पनाह वठंदो। तव्हां ॾिठो हूंदो, असां वियासीं पंहिंजी ज़मानत कराइण, जेके हुते थियो असांखे वकील बिरादरी असांजी भाउ आहे, मां हुनजी दिली इज़त कंदो आहियां ऐं मां हुनजे ड्रेस खां बि इम्प्रेस आहियां, जेको कारो कोट, कारी टाई, माशाल्लाह। इन लाइ मूंखे शौक़ु हुयो कि मुंहिंजो पुटु बि वकील थिए ऐं मुंहिंजे पुट खे मां इन लाइ शहबाज़ खे वकालत कराई कि मां चयो इहा ड्रेस मुंहिंजो पुटु बि पाए, असांखे फ़ख़ुरु हूंदो आहे। मगर कुझु दोस्तनि खे शायदि ग़लति फहमी अथई, या जेको बि थियो तव्हां पाए को ग़लति थियो कोर्ट। असां वकीलनि जी इज़त कंदा आहियूं, अगरि वकीलनि जी इज़त न कयूं, असांजा ॿाहिरि न हुजनि हा त पंहिंजे पुट खे कॾहिं वकील न कयां।
जो हे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि, हे हमेशह इंसाफ़। वकील जेके बि दोस्त आहिनि या भाइर आहिनि असांजा सभई दोस्त आहिनि, भाइर आहिनि, उहे इंसाफ़ ॾियारींदा आहिनि। इन लाइ मूंखे इहो वधि में वधि इम्प्रेस बि इहे मूंखे इन्हनि कंदा आहिनि, ऐं इन लाइ मां पंहिंजे पुट खे वकील ठाहियो। इंशा अल्लाह ताला तव्हां ॾिसंदो कि थोरनि ॾींहंनि में मुंहिंजो पुट बि इंशा अल्लाह मीर माथेले में ऑफिस खोलींदो, ऐं जेके ग़रीब माण्हू हूंदा असांजा, इहा ॻाल्हि मुंहिंजी हले कंहिंखे वणे न वणे, हो हुननि जी मुफ़्त वकालत कंदो। ऐं शहीद नसरुल्लाह ते अचो, असां हेठि हिकिड़ो कोनियत वारो ज़िलो आहे जंहिंखे चइबो आहे, हिते हमेशह क़ौमूं पाण में विढ़ी बि पवंदियूं आहिनि, मगर अॼु ताईं कोई क़ौम जो चङो मुड़ुस कंहिंखे एतिरी वाट न ॾींदो आहे जेतिरी मां ॾिनी। मां चयो कि बाबा तव्हां गॾाणे वारी पोलिंग मां 741 वोट खयां आहिनि। मां उहा पोलिंग स्टेशन तव्हां ॿाहिरनि खे ख़बर हूंदी त वरी लीड सां खटी आहे, 407 या 415 असांजे मुखालिफ़ आहिनि, मां 741 वोट खयां इन पोलिंग। अहिड़ी अल्लाह माफ़ी ॾे, असांजे वॾनि खां वठी इहा सियासत कयूं था, असां सियासत जो रुख़ आहे ॿाहूं ॿधण वारो। असां अॼु ताईं कंहिं कोन करायो आहे। अगरि मुखालिफ़ जेके असां खां शिकस्त खाई निकिता आहिनि इलेक्शन में, अगरि उहे चवनि था, उहे ॼाणनि या असांजा दोस्त बिरादरी वारा ॼाणनि, असां कोई इहा न सियासत कई आहे, न कॾहिं कंदासीं। इहे वॾनि खां वठी ख़ानदानी असां ईद खां 2 ॾींहं अॻु जेको आहे पहिरियों ई वाट इहा ॾिनी कि तव्हांखे अगरि असां खां कोई वाट वठणी आहे, असां वाट ॾियण लाइ तयारु आहियूं। बाबा असां हल्फिया चवंदासीं कि असांखे ख़बर आहे, मां पंहिंजी बि वाट ॾियण लाइ तयारु आहियां, जेके मुंहिंजा पुट त हुया कोन मुल्क खां ॿाहिरि, मां हुनजे लाइ बि कसम खणण लाइ तयारु आहियां कि असांखे कोई अहिड़ी ॻाल्हि कोई बि अगरि हुनमें आहे, केर बि आहे, असां घणी भाइरनि सां गॾु आहियूं। असां जो तव्हांखे पंहिंजो मौक़ुफ़ ॾियूं, मगर हिन खे सियासी तरीक़े सां ग़लति रंग में वियो, जेको असांखे ॾुख थिए थो कि तमामु ग़लति उन्हनि खे गाइड कई वियो पंहिंजे भाइरनि खे। असांजो गॾाणी बिरादरी सां हिकु भाइरनि वारो तालुक़ु आहे। तव्हां ॾिठो वियो त हेॾो वॾो असांजो मीडिया ट्रायल थियो या करायो वियो, तभी बि 31 गॾाणी ईद जे ॿिए ॾींहुं 31 मां आया, उन्हनि जे वॾनि सां असांजो वॾनि जो रिश्तो हुयो, असांजो उन्हनि सां रिश्तो हुयो, मगर हो ॿुधाईंदा रहिया त मां हिन जो पुटु आहियां, मां शाहनवाज़ जो पुटु आहियां, मां हाजी लुतुफ़ जो पुटु आहियां, मां हिन जो पुटु आहियां। सभु नौजवान छोकिरा हुया, 31 ॼणा आया हिते ईद मुबारक ॿिए ॾींहुं चवण। त मां इहो अर्ज़ु कंदुसि कि असां बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं। जेको वकीलनि खे ख़बर हूंदी, असांखे हुननि बि वधि में वधि इज़त आहे, ऐं असांजा भाइर आहिनि। मां अर्ज़ु कंदुसि तव्हां भाइरनि खे, अगरि हाणे कोई सवाल करे, हाणे नई जोड़ी वई आहे न, हुनखे जेको बि आहे सिराज सम्झो या अलॻि छा नालो अथसि, लाशारी साहब, उन खे मालिक ने अपॉइंटमेंट कयो आहे। हुन 2 नाला न आहिनि, हिकिड़ो कुदूस साहब आहे कलवड़, ॿियो ॾिनो हाणे सिराज साहब लाशारी साहब। त ख़्याल सिराज साहब जी कंदो आहे, पोइ गवर्नमेंट शहर हुनखे रखियो, मालिकनि ॾिना, मां कोन ॾिना आहिनि। जिथे बि असां घुराईंदा असां पल पल ॿधल आहियूं हुननि सां, हुनजो स्टाम्प असां वटि आहे। तव्हां चवंदो त तव्हांखे उहो कॉपी असां ॾींदासीं। उहो हिते आयो मां वटि, अलाह हुनखे जनत में जाए शहीद खे, हिते मां वटि आयो, कोई दोस्त बि गॾु हुयसि, कोई ॿी क़ौम वारा बि दोस्त हुया, कोई लिगारी ख़ान हुया, कोई केरु हुया।
खिलबो करे चांहि पीतीसीं, बिस्किट खाधई, खिलबो करे पंहिंजो हलियो वियो। चई साईं मूंखे ग़लतफ़हमी थी आहे। मां चयो तूं असांजो भाउ आहे। हुनजो वालिद साहब जेको बिजार हुयो उहो मां वटि कई दफ़ा ईंदो हो, कोई अहिड़ी ॻाल्हि हाणे जेको ही सुठो बयानु थियो आहे जंहिंमें पहिरियों मक़सदु कयो वियो आहे, उनखे कीअं तव्हां फेस कंदव? साईं मुंहिंजा हा, गुड क्वेश्चन। बहरहाल असां हर फॉर्म ते जाथे जाथे जंहिं बि फॉर्म ते असांखे सॾु थींदो असां वेंदासीं, कोर्ट में वेंदासीं, विया आहियूं। हाणे जेको ॿुधो आहे कई आहे पंहिंजो लाशारी साहब, नालो जबार सॉरी सिराज साहब अचे थो, चई उहो ॾाढो सुठो इंक्वायरी शरीफ़ माण्हू आहे, हुन घुरायो, असां हुन वटि बि पेश थींदासीं। किथे असांखे सॾु थियो असां उते वेंदासीं। पुलिस चए थी त बिरादरी खे असां गिरफ़्तार कयो आहे। जी साईं। हुन में असांजो छा चवणु आहे, जॾहिं त कुझु हलकनि पारां जो चयो वियो आहे त चीज़ खे थींदा तव्हां छा चओ? साईं मुंहिंजा पुलिस गिरफ़्तार कया हूंदा, पुलिस आहे, ईअं गिरफ़्तार थी माण्हू थिया। ईअं अगरि ॾिठो वञे त न असांजो शहीद भाउ नसरुल्लाह ॻाल्हाइण जो थोरो तिखो हो, कंहिंखे बचके हर कंहिंखां ॻाल्हाईंदो हो। पोइ अगरि इंक्वायरी कई वञे त पोइ उन्हनि खे बि घुरायो वञे। हिकिड़ो मां चयो हर कंहिंजे ख़िलाफ़ ॻाल्हायो, मां वीडियो तव्हां वटि मूंखां वधीक हूंदा, तव्हांजो दोस्त हूंदो, तव्हांजो तो ॿाहिरि आहे, असांजो बि ॿाहिरि हुयो, सम्झे न। शहीद जा हुनजे लाइ तरीक़ ॾियणु चाहियो था, तव्हां चओ पिया त सियासी माण्हू जेके आहिनि असांजे मुखालिफ़ जेके माण्हू आहिनि जेके असांखां हाराया, मां कंहिंजो नालो कोन वठंदुसि, मां कंहिंजो ई नालो कोन वठंदुसि, मां कंहिंजो नालो कोन वठंदुसि। जेके इलेक्शन हारिया दुनिया खे ख़बर आहे, उन्हनि जो सॼो इहो प्लान आहे, अलाह ख़ैर कंदो, आवाम में अचनि। मां इन लाइ तव्हांखे घुरायो, हाणे जेके आहिनि तव्हां बि क्वेश्चन कया, असां बि तव्हांखे जवाबु ॾिनासीं। महिरबानी। हली रही आहे आम तासुर आहे इहो, ईद खां 2 ॾींहं अॻु तव्हां रसूलुल्लाह जी अमर सां रातो बि करायो, कंहिं बास मार्फत या कंहिं वॾेरे मार्फत, तव्हां उते वञण लाइ बि तयारु, इन में केतिरी सदाकत? मुंहिंजा भाई इहो तव्हांखे कंहिं ग़लति, हूअं असांजी वॾी आहे, अमर जी रात आहे, बहरहाल इहो तव्हांखे कंहिं ग़लति रिपोर्ट, कोई न राब्तो थियो आहे। मां त पहिरें ॾींहुं वञा, मां पहिरियों हिन ईद खां 2 ॾींहं पहिरियों न, पहिरें त असां पहिरें ई राब्तो कयो हुअसि, मां अचां, साख पाओ मुंहिंजी पुटनि जी। असां तव्हांजा हमदर्द आहियूं, तव्हांजा दुश्मन न आहियूं, असां बेकसूर आहियूं, बेकसूर आहियूं। तव्हां दोस्तनि सजन खे मां ख़ुशि आमदेद चवां थो असांजे ग़रीब खाने ते अचण जो। मुंहिंजे ख़्याल में पहिरीं कॉन्फ्रेंस हूंदी असांजी प्रेस कॉन्फ्रेंस, उहो इन लिहाज़ सां कि असां शहीद नसरुल्लाह गॾाणी जे जेको वाक़ियो थिया आहिनि हिते, उन खे असां कंडेम कयूं था ऐं हुनजी सख़्त मज़म्मत कयूं था। असां पहिरियां बि कईसीं, हाणे बि चऊं था कि असांखे दिली अफ़सोस थियो आहे ऐं ॾुख थियो आहे। ऐं ॿियो अर्ज़ु कंदो आहियां कि हुन खां पोइ जेको दोस्त सवाल करे थोरो मां अर्ज़ु कंदुसि जी, जेके कुझु वाक़िया थिया आहिनि हुन शहीद जे क़त्ल खे लोहण लाइ थिया, ॾाढो इन जो असांखे अफ़सोस थियो आहे। छाकाणि त